क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव, वेलकम, खुश आमदीद ऐं अवां सभिनी जो स्वागत। टू बिगिन विथ, सब खां अॻु सबसे पहले एतराफ़। एतराफ़ इहो गुज़िरियल 2-3 प्रोग्राम इन ख़्याल सां उर्दू में कया त उन में जेके असां ॻाल्हियूं कयूं था, जिन जे बारे में असांखे असांजी पंहिंजूं अंदर जूं ॻाल्हियूं आहिनि, असां सभिनी खे ख़बर आहे उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में, दुख, तकलीफ़, दर्द। असां चाहियूं त इहा ॻाल्हि पहुचे। ॿिया जेके असांजो प्रोग्राम ॿुधनि, सम्झनि नथा, ॾिसनि था पर दरगुज़र था करे छॾनि, लमाए था छॾनि, इहो चई त असांखे सिंधी ॿोली सम्झ में नथी अचे, जंहिंजे बारे में मां बार बार मशरक़ी पाकिस्तान, बंगालिन, 1 यूनिट, अलाए कंहिंजा एग्ज़ाम्पल मां ॾींदो रहियो आहियां। 24 साल बंगाली असां सां गॾु हुया, का ख़बर कंहिंखे कोन पई त बंगाली पंहिंजे लिटरेचर में छा लिखंदा हुआ, हुननि जा ॾुख, सूर, तकलीफ़ूं हुननि जूं कहिड़ियूं हुयूं, कंहिंखे का ख़बर कोन्हे। 24 साल तमामु वॾो अरसो थो थिए। हिकिड़ो ॿारु ॼमण खां पोइ 24 साल जी उमिरि ताईं, तेसि ताईं उहो MA ताईं बि करे थो वञे, MA थो करे, शादियूं थो करे, नौकरियूं थो करे, बाक़ाइदा हिकिड़ो जवान। ऐं एतिरो अरसो बंगाली रहिया असां सां गॾु, कंहिंखे का ख़बर कोन्हे, इन करे जो उन्हनि खे इग्नोर कयो वियो, उन्हनि खे परवाह ई कोन हुई। साॻी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में इहा हलंदी हुई, हली रही आहे त असांखे बि दीदा दानिस्ता, ॼाणी माणी, या त को असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे, या असांखे इग्नोर कयो थो वञे, नज़रअंदाज़ कयो थो वञे। ॿियो को ख़ासि सबबु कोन हो जंहिंजे करे मूं इहो सोचियो त इहो प्रोग्राम उर्दू में कजे। एतिरा तव्हांजा फीडबैक जेके मूं वटि पहुता, त उन्हनि मां मूंखे हिकिड़ी शाह साईं जो बेत आहे, पर उहो अहिड़े नमूने जो उहो बेत हाणे हिकिड़ो छा चइबो आहे, इडियम चइजे, वहाको चइजे, चवणी चइजे, उन वांगुरु उहो थी पियो आहे। त वाका करणु मूं वसि ॿुधणु कमु बरोच जो। वाका त असां कयूं था, हाणे बरोच कन में विझी छॾियूं आहिनि, कप विझी छॾी अथई। हाणे कप विझी बरोच वेही रहियो, हाणे वाका असां करे करे थकिजी पवंदासीं। को त असांजी ॻाल्हि ॿुधे, को त असांजी ॻाल्हि सम्झे, असां सां असांजे ॾुख सूर में असां सां पार्टिसिपेट करे। छो जो शिदत सां मूं महसूसु कयो आहे त शहरनि वारी सिंध उहा त वञे थी, हथनि मां त निकिरी वई आहे सिंधियुनि जे, पर उते कंस्ट्रक्शन बि थिए थी, उते वापार बि आहे, उते कारोबार बि आहे, उते माण्हुनि खे वॾो रोज़गार न त घटि में घटि 2 या 3 वेला 2 वेला खाइण जेतिरो रोज़गार हुनखे मिली थो वञे, छपर छांव हुनखे का न का हुनखे मिली थी वञे। पर असांजी अंदरी सिंध जेका आहे उहा ॾाढी तकलीफ़ में आहे, तमामु घणी तकलीफ़ में आहे। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त इन्हनि सभिनी जी तवजो इन तरफ़ छिकाइजे, तॾहिं बाबा तव्हां जेके शहरनि में रहो था, ॿियो कुझु कोन्हे, असांजी जेका इंटीरियर सिंध आहे, रूरल सिंध, जंहिंखे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बाक़ाइदे रिकग्निशन ॾिनी ऐं उनजी कोटा रखी त रूरल सिंध जा माण्हू जॾहिं पढ़ी निकिरंदा त सरकारी नौकरियुनि में 19% उन्हनि नौजवाननि लाइ हूंदो जेके ॻोठनि जा हूंदा, पढ़ंदा
डिग्रियूं वठंदा नौकरियुनि में ईंदा त 19% उन्हनि माण्हुनि खे तरजीह ॾिनी वञे जेके ॻोठनि जा आहिनि। हाणे उन्हनि जूं जेके छा चइजे हक़ मराहतूं जेके उन्हनि खे मिलणो, सो असांजे वरी उहो ई ॻाल्हि अचे थी जेका फीडबैक मूंखे आई आहे त साईं तव्हां इहे असांजे सिंधी सकाफ़त जा भरझला आहिनि। भरझला आहे त सिंधी लफ़्ज़ पर ॾाढो ॾाढो ॻोरो अखर आहे। के सिंधी अखर ॾाढा ॻोरा आहिनि त साईं इहे पीर असांजा सरदार जेके आहिनि क़बीलनि जा, इहे सिंधी सकाफ़त जा भरझला आहिनि ऐं तव्हांखे थोरो उन्हनि जो ख़्यालु करणु घुरिजे। तव्हां छूट में अलाए छा छा उन्हनि खे चई था वञो, इहे सभु कुझु आहिनि असांजा। पहिरियों बि हथ अदब जा ॿुधी अर्ज़ु कयो त कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणो कोन्हे, कंहिंजी ह्यूमिलिएशन करणी कोन्हे, कंहिंजी इंसल्ट करणी कोन्हे, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणो कोन्हे। ॻाल्हि छा आहे त जेकॾहिं असांजा स्कूल बंदि पिया आहिनि 20,000 25,000 ऐं उनजो जॾहिं ज़िक्र ईंदो त सुवालु पहिरियों इहो खणिबो त छा उहे स्कूल मुहाजिरनि बंदि कया, पठाणनि बंदि कराया, पंजाबियुनि बंदि कराया, बलोचनि बंदि कराया, कंहिं बंदि कराया? जवाबु नो में आहे हिन जो, छो जो इहे 3-4 कम्यूनिटी जेके आहिनि इन्हनि जो असांजे रूरल सिंध सां को वास्तो ई कोन्हे। न उहे असांजे स्कूलनि में इंट्रस्टेड आहिनि, न असांजे उते जेकी रस्मो रवाज असांजा आहिनि उन्हनि में आहिनि, उन्हनि जो को वास्तो ई कोन्हे। असांजा स्कूल बंदि पिया आहिनि। हाणे वरी उहा ई ॻाल्हि आहे, जॾहिं स्कूल बंदि हूंदा त ज़िक्र निकिरंदो त उन्हनि में कंहिंजा धाड़े लथा रहनि स्कूलनि में, उन में स्कूलनि में कंहिंजो बुंग रखियो आहे, उते गोदाम कंहिंजो आहे कणिक जे लाइ या ॿिए कंहिं चांवरनि जे लाइ, सारियुनि जे लाइ कंहिंजा गोदाम आहिनि। नालो त ईंदो न साईं, छो जो उहो को धनी बख़्श धने जहिड़ो को वीचारो मिसकीन मोलाई माण्हू त कोन हूंदो न, जेको 8 स्कूलनि ते कब्ज़ो करे वेठो हूंदो, 10 स्कूलनि ते। उहो त सरदार साईं जो नालो त नथा खणूं न, रुॻो हुनजी लक़ब जी ॻाल्हि था कयूं। पीर साईं बि सिंध में एतिरा आहिनि। पीर साईं जो कंहिंजो शुरूअ में जॾहिं रिंकिल वारी ॻाल्हि हली हुई त भरचूंडीअ जे पीरनि जी मूं ॻाल्हि कई त तॾहिं बि उन पीर साईं जो नालो मूं न खयो हो, भरचूंडीअ जे पीरनि जी मूं ॻाल्हि कई हुई, नालो न खयो हो कंहिंजो, नालो न खणिबो आहे भरचूंडी जे पीरनि जी। बाक़ी कॾहिं के पीर खे मूं पिन पॉइंट करणु या कंहिं सरदार खे पिन पॉइंट करणु, पर छा आहे त जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, जेके सच ज़हर जे ढुक वांगुरु असांखे पीअणा पवनि था, पोइ त सही उन्हनि जो नालो ईंदो न। असांजा स्कूल बंदि आहिनि, असांजे ॿहिराड़ियुनि जी हालति बदतर आहे। नांग बलाऊं जेकॾहिं कंहिं ॿारड़े खे चक थियूं पाइनि त उते का वैक्सीन कोन्हे उन्हनि ॿारनि खे बचाइण जे लाइ। अस्पतालूं त परे जी ॻाल्हि आहे, क्लिनिक्स कोन्हनि उते। जेके क्लिनिक्स ठहियल आहिनि त उन्हनि मां इक्विपमेंट त ग़ाइबु थी वई आहे, त उन मां डॉक्टर त अचनि ई कोन था, नर्सूं बि अचनि थियूं अलाए कोन थियूं अचनि, अलाए कीअं था हलनि, उन जूं छतियूं थियूं मथां किरनि पियूं। कंहिं कयूं उनजी, इहे कंहिं कयूं? तंहिंजे करे एतिराफ़ में सभ खां अॻु इन ॻाल्हि जी मां उन्हनि पंहिंजनि नौजवाननि खे जिन मूंखे SMS था कनि ऐं ईमेलूं था मोकिलिनि त साईं असांजी सकाफ़त जा
उजाणनि यानी की सुञाणप आहे असांजा सरदार वॾेरा ऐं क्लासिकल वॾेरा। इहो क्लासिकल त राग ॿुधिबो आहे, हाणे त वॾेरा बि क्लासिकल थी पिया आहिनि के। हाणे छो उहे वॾेरा क्लासिकल आहिनि के ॻाइणा रखिया अथऊं या को आर्ट ऐं कल्चर जी का वॾी एकेडमी उन्हनि का उते खोली आहे, कहिड़े हवाले सां उहे क्लासिकल आहिनि। बहरहाल जेको उनखे चवनि सो तव्हां उन्हनि जे बारे में हाणे असांजी शुरूआत जी जेका तमहीद हुई, शुरू कयोसीं जीअं प्रोग्राम या जंहिंमें एतिराफ़ करणु पियो चाहियो, उहो ई असांजी पहिरीं रिसेस ताईं अची ख़तमु थियो। रिसेस वठी पोइ वरी तमहीद इहा थी वई। उन खां पोइ हिन प्रोग्राम में जेकी नो प्रोग्राम जैसे क्लासरूम, हिन में असां गॾु वेहंदा आहियूं, गॾु सोचींदा आहियूं, गॾु ॻाल्हाईंदा आहियूं। अॼु असां सोचींदासीं गॾु वेही हिकिड़ी तमामु टचिंग ॻाल्हि ते, पर रिसेस खां पोइ। रिसेस त फ़क़ीर जी वापसी। ॿ टे ॾींहं अॻु, टियों ॾींहुं जुमे जे ॾींहुं, ऐं इहा 3 ॾींहं अॻु वारी ॻाल्हि करण खां अॻु हथ अदब जा ॿधी अर्ज़ु थो कयां त हे प्रोग्राम जेको तव्हां ॾिसो था, इहो प्रोग्राम थिए थो रिकॉर्ड। हिन प्रोग्राम जी रिकॉर्डिंग सिंध टीवी वटि महफ़ूज़ आहे। तव्हांखे क्लासरूम जी अॼु जेका असां ॻाल्हि कयूं था, कंहिं ॻाल्हि ते तव्हां एतिराज़ आहे ऐं तव्हां हुनखे ब्लास्फेमी था सघे तव्हां सम्झो, त महिरबानी करे हिन प्रोग्राम जी रिकॉर्डिंग, क्लासरूम जी रिकॉर्डिंग जेको रिकॉर्ड थियो आहे, वरी ॿुधिजो। ब्लास्फेमी जो केस दाख़िल कराइण खां अॻु बार बार ॿुधिजो। छो जो मां पहिरियों बि अर्ज़ु करे चुको आहियां त हे क्लासरूम को मज़हबी मामलनि जो प्रोग्राम कोन्हे। हिन में असां सोशो कल्चरल, असांजा समाजवादी जेके असांजा मसइला चऊं उन्हनि खे, प्रॉब्लम्स असां उन्हनि खे चऊं, असांजा प्रॉब्लम इज़ अ एप्रोप्रिएट वर्ड, मसइला जेके उन्हनि खे, सियासी असांजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे असां सूफ़ी पॉइंट ऑफ व्यू, सूफ़ी बि प्यूरिटन सूफ़ी, निज सूफ़ी, निज प्यूरिटन, इन जी थोरी मां वज़ाहत करे छॾियां त सूफ़ी जीअं मज़हब आहिनि मुख़्तलिफ़, जीअं मज़हब आहिनि मुख़्तलिफ़, हिंदू, मुस्लमान, सिख, ईसाई, यहूदी मुख़्तलिफ़ आहिनि, उन सभिनी में सूफ़ी आहिनि। तंहिंजे करे उहो मुस्लिम सूफ़ी थाट, हिंदू सूफ़ी थाट, क्रिश्चन सूफ़ी थाट, मज़हब जे हवाले सां उन्हनि जी सूफ़ीज़म आहे। पर जॾहिं निज सूफ़ीज़म जी असां ॻाल्हि कयूं था त उन खे असां बिल्कुलु ई अलॻि करे, प्यूरिटन सूफ़ी उहो शख़्स या उहा सोच त हिकु ख़ालिक, हिन सॼी काइनात जो मालिक, जंहिंजे बारे में अनेक उन तख़लीक़ूं जेकी कयूं उन जा अनेक नाला रखी छॾियूं, पर हू आहे हिकु ख़ालिक आहे, हिकु मालिक आहे।
उहे जेके किरोड़े अरबे पद में जेकी ख़ल्क़ एॾी पैदा थी आहे हज़ारे लखे सालनि खां, उहे उनजी खोज में लॻा पिया आहिनि, केरु आहे, किथे आहे, कीअं आहे, हुनजो सिस्टम थो हले पियो, हुन ताईं पुॼणु कंहिंजी मजाल कोन्हे। इहो आहे असांजो प्यूरिटन सूफ़ी निज सूफ़ी तसवुफ़ जी असांजी ॻाल्हि। सो साईं, हिकु दफ़ो वरी वज़ाहत मां करे छॾियां त असांखे मज़हबनि जे बारे में ॻाल्हाइणो ई कोन्हे। जेतोणीकि सेटल सरमस्त ॻाल्हि पंहिंजे दौर लाइ, हिन दौर लाइ, ईंदड़ दौर लाइ करे वियो आहे त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया। हाणे सचल सरमस्त ते तव्हां ब्लास्फेमी जी चार्ज हणो, उन ते तव्हां कुफ़्र ऐं इल्हाद ऐं मुलद हुअण जी छाप हणो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, मां नथो चवां, सचल वीरनि पंडितनि बुज़ुर्गनि बेहद भुलाया, के निमाज़ूं निवड़ी पढ़नि, किन मंदिर वसाया, पर ओॾो कीन आया अकुल वारा इश्क खे। इश्क ट्रुथ, सच, हक़ीक़त। हक़ीक़त इहा आहे त मालिक हिकु आहे, ख़ालिक हिकु आहे। पोइ असां जेके ईअं कीड़ा मकोड़ा नंढड़ा 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 किरोड़े सालनि खां, लखे सालनि खां असां पैदा थियाऊं, जानवरनि मां असां सिधा थी असांखे मेजालो ॾिनी जेको सोचे थो। थिंकिंग एनिमल आहियूं असां, सोचण वारा असां जानवर आहियूं। लॻा पियाऊं केरु आहे, किथे आहे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पंहिंजी तरफ़ो हुनखे का डेफिनेशन ॾेई था छॾियूं, पर हुन ताईं पुॼणु अंत बहर जी ख़बर न काई। इहो सचल अंत बहर जी ख़बर न काई, रंगी रंग ॼमाया, का ख़बर कंहिंखे कोन्हे। 3 ॾींहं अॻु जुमे जी ॾींहुं, हिकु त आशूरो, 10 मुहर्रम सां मुस्लमाननि जो साल शुरू थो थिए। मुहर्रम जो पहिरियों महीनो थिए वञे उहो, ऐं उन सां गॾोगॾु जुमे ॾींहुं अक़वाम मुतहिदा जेके 365 ॾींहं आहिनि साल जा, हर ॾींहुं कंहिं न कंहिं हवाले सां मल्हाइण जो ऐलान कंदा आहिनि। उन्हनि जी सॼी हिकिड़ी क्रोनोलॉजी उन जी ठहियलु आहे, सॼी लिखियलु आहे उन ते, त जनवरी जी 1 तारीख़ कहिड़ो ॾींहुं आहे, त ह्यूमन राइट्स जो ॾींहुं आहे, इंसानी हक़ीक़तुनि जो ॾींहुं आहे, माउ जो ॾींहुं आहे, पीउ जो ॾींहुं आहे, ॾाॾे जो ॾींहुं आहे। और वीचारी ससु जो ॾींहुं न कंदा आहिनि, ससु जो ॾींहुं न मल्हाईंदा आहिनि। मदर इन लॉस डे उहो उन में कोन्हे, इन तव्हांजे यूनाइटेड नेशन्स जी जेका क्रोनोलॉजी ठहियलु आहे सॼी उन में। पर जुमे ॾींहुं, अॼु खां 3 ॾींहं अॻु, उन में हुयो टॉलरेंस, यूनिवर्सल टॉलरेंस डे। बर्दाश्त, टॉलरेट करणु। टॉलरेट जी हिकिड़ी ॿी माना बि आहे, दरगुज़र करणु। ॾुखियो लफ़्ज़ आहे। अक़वाम मुतहिदा खे जंहिं बि इहा सलाह ॾिनी त हिकिड़ो ॾींहुं टॉलरेंस जो ॾींहुं रखो, त टॉलरेंस जी हिकिड़ी महदूद माना ताईं त टॉलरेंस क़बूल आहे। त बाबा जेकॾहिं मुंहिंजूं ज़ाती कंहिं अक़ीदे जे हवाले सां रवाज ऐं मुंहिंजा रस्मूं तव्हांजे रवाजनि ऐं रस्मुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि, त तव्हां मूंखे मारियो त न, तव्हां मूं ते हमिलो त न कयो, तव्हां हिकिड़ो नंढिड़ो बम्बार मुंहिंजे घर ते त न मोकिलियो। मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो जीअं मां आहियां, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जियो। इहा नंढड़ी टॉलरेंस जी, त हिक ॿिए खे बर्दाश्त कयो, हिक ॿिए खे बर्दाश्त कयो। पर जेकॾहिं उनजी असुली वॾी माना में असां वञूं था, त पोइ टॉलरेंस हिक हद खां पोइ, हिक हद खां पोइ क़ाबिल क़बूल कोन्हे। ज़ुल्म थो थिए पियो, अखियुनि सां था ॾिसो पिया।
उनखे टॉलरेट कजे। उन तकलीफ़ खे जेका हिकु ॿिए माण्हू खे आहे हुन सां जेके नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि उनखे चए बाबा तूं सही वञ, पाण में सहप जो मादो पैदा कर, सहण सिख। बाबा इंसाफ़ हुन माण्हूअ खे नथो मिले, हुन सां वेसाघातियूं थियूं आहिनि, हुन सां धोखा थिया आहिनि ज़िंदगीअ में। ऐं वरी मां हुनखे लेक्चर वञी ॾियां त बा तूं जहिड़ो न थी, तूं पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन जेको आहे सो बरक़रार रख, हिन मुआशिरे में जीअण सिख ऐं पाण में सहप पैदा कर, टॉलरेंस। छो जो अॼु यूनाइटेड नेशन जे तरफ़ां सॼी दुनिया में यूनिवर्सल टॉलरेंस डे था मल्हायूं पिया। इहा टॉलरेंस त साईं क़बूल कोन थींदी, इहा त कोन थींदी। जिते नाइंसाफ़ी हूंदी उते आवाज़ उथंदो, जिते फ़क़ति ऊंदहि हूंदी उते रोशनी ईंदी। छो ऊंदहि खे टॉलरेट नथो करे सघिजे, ऊंदहि खे नीस्त नाबूद करण लाइ, उनखे हटाइण जे लाइ किथां न किथां रोशनी ईंदी। नो टॉलरेंस, रुगो फ़क़ति कूड़ ई कूड़ किथे ॻाल्हाए वियो त बाबा ठीकु आहे, फलाणो माण्हू कूड़ ॻाल्हाइनि था न, उनखे टॉलरेट कयो यार, सही वञो हुनजी कूड़ खे। नो सर, इहो टॉलरेंस कोन्हे। हाउ कैन यू टॉलरेट अ लायर, कूड़ ॻाल्हाइण वारो, कूड़ो ठग। तंहिंजे करे इहो टॉलरेंस वारो जेको हुयो उन हद ताईं त ठीकु आहे, उन हद ताईं ठीकु आहे, ख़ुदि जियो ॿियनि खे जीअण ॾियो। मां तव्हांजे हक़नि जी हिफ़ाज़त कयां, एतिराम कयां, तव्हां मुंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त कयो ऐं मुंहिंजो एतिराम कयो। तव्हांजा रस्म रवाज तमामु सुठा, तव्हां ताईं महदूद, मुंहिंजा रस्म रवाज सुठा, तव्हांखे भले न वणंदा हुजनि, मूंखे वणनि था, मूं ताईं महदूद। जहिड़ो तरह थींदो जॾहिं मां पंहिंजो अक़ीदो, मां पंहिंजा रस्म रवाज तव्हां ते मिड़ण जी कोशिशि कयां, या तव्हां पंहिंजा रस्म रवाज ऐं अक़ीदो मूं ते मिड़ण जी कोशिशि कयो, जहिड़ो थी पवंदो। टॉलरेंस जी ॻाल्हि ख़तमु। असुली ॻाल्हि ते मां अचणु थो चाहियां, जंहिंजे बारे में मूं ब्लास्फेमी वारी ॻाल्हि बि कई, ऐं ॿी ॻाल्हि बि त जेके असांजा इहे प्रोग्राम ॿुधनि था ऐं पोइ उर्दूअ में तर्जुमा था कनि, जेतिरी उन्हनि खे सिंधी अचे थी, पोइ अलाए उबतो सुबतो लिखी जेको अॻिते मोकिलींदा। इन करे मूं चयो त ये प्रोग्राम रिकॉर्ड हो रहा है, दिस प्रोग्राम इज बीइंग रिकॉर्डेड, द रिकॉर्डिंग इज अवेलेबल विद सिंध टीवी। लिहाजा इसको ट्रांसक्राइब करने से पहले, रिटन फॉर्म में लाने से पहले इस प्रोग्राम को आप मेहरबानी करके इसकी रिकॉर्डिंग लें, इसको दोबारा देखें। ना तो ये किसी मजहब के खिलाफ है और ना ही ये ट्रीजन या मुल्क से गद्दारी, उसके हवाले से ये है। ये दोनों बातें आप ज़हन नशीन रखें। अब जब भी इसको ट्रांसक्राइब करने की कोशिश करें, क्योंकि सिंधी से उर्दू में या सिंधी से अंग्रेज़ी में तब आप कर सकते हैं जब आप सिंधी से वेल वर्स्ड हो, अच्छी तरह से आपको सिंधी समझ में आती हो। रिसेस लेते हैं हम लोग, ये क्लासरूम रिसेस था वठूं, रिसेस वठी वठी अचूं था ऐं इन ॻाल्हि ते असां पंहिंजो प्रोग्राम क्लासरूम ख़तमु कंदासीं रिसेस खां पोइ। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। साईं जॾहिं पाकिस्तानी जी तहरीक शुरू थी त सॼो ज़ोर इन ॻाल्हि ते हुयो त असां हिंदुनि सां गॾु नथा रही सघूं,
हिंदू ॿी क़ौम आहे दुनिया जी, असां ॿी क़ौम आहियूं। इन वे इट्स ओके, इट्स ओके, छो जो असां इबादत करण लाइ मस्जिदुनि में था वञूं, हो इबादत करण लाइ मंदरनि में था वञनि, हो पंहिंजो ख़ालिक मालिक जेको आहे उनजो इमेज साम्हूं रखी, उनजो बुत या उनजी तस्वीर या उनजो को सिंबल साम्हूं रखी उन ते कॉन्सनट्रेट था कनि, उन ते इबादत था कनि। असां तसवुर में पंहिंजे ख़ालिक जी इबादत था कयूं, वी आर टू डिफरेंट पीपल, ठीकु आहे, इट्स ओके, पर सुवाल थो पैदा थिए त वी आर लिविंग इन अ सोसाइटी, ऐं कंहिं बि सोसाइटी में रुगो हिंदू ऐं मुस्लमान कोन था रहनि, उन सोसाइटी में क्रिश्चियंस बि रहनि था, उन सोसाइटी में यहूदी बि रहनि था, उन सोसाइटी में पारसी बि रहनि था। अकी चार इहो बि सिंधी लफ़्ज़ आहे, ओचितो ज़हन में आयो आहे, बेशुमार तमामु घणियूं क़ौमूं, मज़हब, ज़ातियूं सभु हिकु गॾु रहंदा आहिनि, सोसाइटी में रहंदा आहिनि, दे लिव टुगेदर। असां केतिरियूं पार्टीशन्स ठाहींदासीं त असां हिंदुनि सां नथा रही सघूं, पोइ सुभाणे ईंदो टाइम असां क्रिश्चन सां नथा रही सघूं, पोइ इंग्लैंड में जो हिते काफ़ी मुस्लमान हुते रहंदा इंग्लैंड में, पोइ उते बि ठाहींदा छा जुदा, त उन खां अलॻि थियूं। ॻाल्हि इहा ज़ोर सॼो हिन ॻाल्हि ते हो त असां हिंदुनि सां नथा रही सघूं, अलॻि हिकिड़ो मुल्क असांखे ॾियो, असांखे मुल्क मिलियो, पंहिंजे अक़ीदे सां गॾु रहंदासीं। गुज़िरियल क्लासरूम में बि मूं चयो त जॾहिं गॾु हिंदुस्तान हो, को बि कंहिंखे रोज़े रखण खां न रोकींदो हो, निमाज़ पढ़ण खां न रोकींदो हुयो, अक़ीदे सां का ॾींहं मल्हाइण, का फेस्टिवल्स पंहिंजा मल्हाइण, का बंदिश कोन हूंदी, फ़क़ति हिकु ॻाल्हि ते बंदिश हूंदी हुई त तव्हां इहे गऊं मेहूं उठ रस्तनि ते कुही उन्हनि जूं साईं ओझड़ियूं आंड्राव रस्तनि ते ऐं रतूं छिलणु, देट वॉज़ नॉट अलाउड, देट वॉज़ नॉट अलाउड। उनजो तव्हां किथे ॿिए तरफ़ किथे बंदोबस्तु करे छॾियो, जे आम पब्लिक जे साम्हूं इहा शइ नज़र न अचे। इहो फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजी मना हुई। हा, ॿी ॻाल्हि जी मना हुई, 72 फ़र्क़ा हूंदा मुस्लमाननि जा, पर कंहिंखे इहा इजाज़त कोन हूंदी त सुनी उथी शियनि खे मारनि, शिया उथी सुनियुनि खे मारनि। इहे वॾा तबिका इहे ॿ हूंदा हुआ, ॿिया नंढड़ा नंढड़ा पितकड़ा जेके 72 फ़र्क़ा आहिनि हूंदा हुआ, पर वॾा को कंहिंखे कोन कंदो। पर तंहिं हूंदे बि चऊं न, असांखे अलॻि ॾियो त असां वरी अलॻि नमूने सां पंहिंजो रहंदासीं मुस्लमान थी। ठहियो अथई पाकिस्तान। गुज़िरियल 66 सालनि खां को ॾींहुं अहिड़ो ख़ाली नथो गुज़रे जंहिंमें मुस्लमान खे न कोहंदा हुजनि। 98% हिते मुस्लमान था रहनि, बाक़ी 2% जेके आहिनि न, उन में हिंदू बि आहिनि, त उन में सिख बि आहिनि, त उन में यहूदी बि आहिनि, उन में क्रिश्चियंस बि आहिनि, पारसी बि आहिनि, 2% ओनली। बाक़ी 98% ॿिया माण्हू मुस्लमान था रहनि ऐं रोज़ था कोहनि। ऐं हिंदुस्तान में जॾहिं रहंदा हुआसीं असां सभिनी सां गॾु, सिखनि सां, हिंदुनि सां, क्रिश्चियन सां, पारसियुनि सां, उते को कंहिंखे कोन मारींदो को। इहा छूट हिते मिली अथनि, रोज़ कोहनि था। सो गुज़िरियल जुमे जे ॾींहुं इन ॻाल्हि खे महिरबानी करे गौर सां, मूं पहिरियों बि हथ अदब जा ॿुधी चयो त मज़हब जे बारे में असांजो को कंहिं क़िस्म जो हुन ते न असांखे का को हवालो उनजो मूंखे ॾियणो आहे ऐं न उनजो मूंखे को ज़िक्र करिणो आहे। मां रुगो फ़क़ति हिकिड़ी कम्यूनिटी जो कयां थो, उन कम्यूनिटी ते मुंहिंजी सॼी तवजो आहे। सभु हिते असां 98% मुस्लमान था रहूं। गुज़िरियल जुमे ते एॾी सिक्योरिटी, ख़मीस ऐं जुमो, घिटीअ में रेंजर्स बीठा आहिनि, पुलिस बीठी आहे, मोबाइल्स बीठियूं आहिनि, सीक्रेट कैमरास लॻल आहिनि, अलाए छा जो छा। उहो कराची जो त इहो हाल हो, लाहौर जूं ख़बरूं आयूं त उतां इहो ई आयो, पिंडीअ जूं ख़बरूं हुयूं, ॿियनि वॾनि शहरनि, मतिलबु नंढनि शहरनि जी बि इहा ई हालत हूंदी। अहिड़े क़िस्म जी एक्स्ट्राऑर्डनरी मोबाइल फ़ोनूं जंहिं हिन सॼे मुल्क जे कुराड़ा वॾा नंढा सभिनी खे पागल करे छॾियो आहे। हिन मोबाइल फ़ोन जंहिंखे ॾिसो हथ में खणी वेठो आहे, ईअं टिकी ईअं लॻो पियो अथसि, ईअं करे थो, ईअं करे थो, सारी राति बात करो 4 रुपए में लॻा पिया आहिनि, सॼी राति था ॻाल्हाइनि पिया।
उहे साईं बंदि थी वियूं। एॾी सिक्योरिटी, कंहिंखां सिक्योरिटी? नाउ आई एम कमिंग टू द पॉइंट। गौर सां महिरबानी करे साईं, जेके आशूरे जा ॾींहं मल्हाइनि था पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़, उहे मुस्लमान, उन्हनि खे कंहिंखां डपु हो जो एॾी सिक्योरिटी तव्हां रखी? एॾा रेंजर्स, एॾा पुलिस, एतिरा कमांडोस, सीक्रेट प्लेन क्लोथ्स में, एजेंसियुनि जा माण्हू, कंहिंखां छा? को हिंदू उन्हनि ते हमिलो करण वारो हो, या सिख उन्हनि ते हमिलो करण वारा हुआ, या क्रिश्चन उन्हनि ते हमिलो करण वारा हुआ, यहूदी उन्हनि ते हमिलो करण वारा हुआ? कंहिंजो डपु हो उन्हनि खे? उन्हनि खे डपु हुयो ॿिए अक़ीदे जे मुस्लमाननि खां। मुस्लमान, अक़ीदे जी ॻाल्हि कढी थो चवां, मुस्लमान खे मुस्लमान मां डपु हुयो। अक़ीदो कढी था छॾियो विच मां। तव्हां त चओ त असां हिंदुनि सां नथा रही सघूं, तंहिंजे करे असांखे अलॻि मुल्क घुरिजे। तव्हांखे मिलियो अलॻि मुल्क। तव्हां त 65 साल 66 सालनि खां मुस्लमान सां नथो रही सघे। साई पगड़ी ॿधण वारो अछी पगड़ी वारे सां निमाज़ नथो पढ़े, अछी पगड़ी वारो कारी पगड़ी वारे सां नथो पढ़े। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं पगड़ियूं अथनि। हिकिड़ा मुला आहिनि, उन्हनि जी मुछ साफ़ आहे, सफ़ा हाकी जो मैदान लॻो पिया नक जे हेठां। उन्हनि सां गॾु मुछनि वारा मुला नथा निमाज़ पढ़नि। हिकिड़ा आहिनि जेके चवनि था इहे नाफ़ दुन जेको आहे, दुन खां हेठि हथ ॿधिजनि, हाणे उहे जेके आहिनि उहे अलॻि निमाज़ था पढ़नि। हिकिड़ा वरी हिते जेके हथ था वधनि उहे अलॻि निमाज़ था पढ़नि। बाबा रिस्पेक्ट कयो हिक ॿिए जी। जेकॾहिं को निमाज़ थो पढ़े त अलाह जे लाइ थो पढ़े न, कि हिकिड़े शख़्स जे लाइ त नथो पढ़े न। जेकॾहिं तव्हां सम्झो था त उहो ग़लति नमूने थो निमाज़ पढ़े पियो, उहो ॼाणे अलाह ॼाणे। तव्हां हिते ज़मीन ते अलाह जा के बॉडी गार्ड त कोन आहियो जो तव्हांखे एॾो एतिराज़ थो थिए ॿिए माण्हुनि ते। कंहिंजी चवाणी, कंहिंजो कहिड़ो हिकिड़ो फिलासफर आहे, नालो थो निकिरे, त अलाह साईं एॾो त बेअंत आहे, एॾो त वसी आहे, जो हर माण्हू उनखे पंहिंजे अंदर में हिकिड़ो सम्झे थो त मुंहिंजे अंदरि हुनजो हिकिड़ो हिसो मुंहिंजे अंदरि आहे। ईअं त बाबा इहे जेके बि जेकॾहिं को मातम करे थो ज़ंजीरनि सां करे, या सीने ते जेकॾहिं हथ हणे थो, तव्हांखे छो एतिराज़ आहे? छा ते? हो ॼाणे, अलाह ॼाणे न। जेके ॻाल्हियूं माण्हूअ ऐं बंदे ऐं अलाह जे विच जूं आहिनि, महिरबानी करे तव्हां उन में अमल दख़ल छॾे ॾियो त मुआशिरे में टॉलरेंस जेको हुयो न, उन जेका ॻाल्हि मां ॻाल्हि कई तव्हां सां, टॉलरेंस, बर्दाश्त, सहब जो मादो पैदा कयो, ख़ासि करे हर उन कम में जेको इंसान ऐं बंदे जे विच जो आहे। जेकॾहिं मां निमाज़ नथो पढ़ां, तव्हां मूंखे डंडा हणी निमाज़ छो था पढ़ायो? मां तव्हांखे सजदो कंदुसि छा डंडा हणंदो मूंखे? त मां ॼाणा, मुंहिंजो मौला ॼाणे, रब ॼाणे, अलाह ॼाणे, राम ॼाणे, रहीम ॼाणे, ईश्वर ॼाणे। उहो हिकु आहे, मां उनजो आहियां। तव्हांखे मुंहिंजे ऐं मुंहिंजे रब जे विच में अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं तव्हांखे इहो अख़्तियार ॾिनो कंहिं आहे? महिरबानी करे इन ॻाल्हि ते गौर कयो। हिंदुनि सां नथा रही सघूं, अलॻि मुल्क घुरिजे, अलॻि मुल्क मिलियो अथव। हाणे तव्हांखे कहिड़ी मर्ज़ अची तव्हांखे लॻो आहे? हाणे तव्हां अलॻि छा कंदव? हिन मुल्क खे 72 टुकड़नि में विरहाईंदव छा? त हे टुकड़ो शीयनि जो आहे, हे टुकड़ो साईं उन्हनि जो आहे, सुनियुनि जो आहे, हे टुकड़ो साईं हनफियुनि जो आहे, हे शाफ़ियुनि जो आहे, हे मालिकी आहिनि। घणा टुकर थींदव तव्हां? ट्राई टू लर्न टुगेदर। हिकिड़ी सोसाइटी में रहणु सिखो।
गॾु जीअण सिखो, पाण जियो, ॿियनि खे जीअण ॾियो। टॉलरेंस, इहा टॉलरेंस आहे असली, जेका इतफ़ाक़ सां आशूरे वारे ॾींहुं, उन ई ॾींहुं उहो यूनाइटेड नेशन्स जो ॾींहुं हुयो, टॉलरेंस जो, सहप जो ॾींहुं, इहो ई हुयो। त पापा जेकॾहिं शिया मातम कनि था त उनखे करणु ॾियो न। तव्हांखे कहिड़ो एतिराज़ आहे? तव्हां न कयो। हा, तव्हांखे एतिराज़ तॾहिं हुजे जॾहिं शिया उथी तव्हां वटि अचनि, सुन्नियुनि वटि, अड़े सुन्नी तव्हां मातम छो नथा कयो? जहिड़ो करे थियो आहे? हैज़ इट एवर हैपेंड? त शिया तव्हांजे सुन्नियुनि जे घर आया हुजनि, उनखे चवनि त तव्हां मातम कयो। तव्हांखे कहिड़ो हक़ आहे तव्हां हुनखे चओ था मातम न कयो? तव्हां न कयो, उहो तव्हांखे रिस्पेक्ट था कनि त तव्हां न कयो। तव्हां बि हुननि खे रिस्पेक्ट कयो त उहो मातम करणु था चाहिनि। ऐं उहे जेकी कुझु बि चवनि था, अल्टीमेटली उहो रब जी ख़ुशनुदीअ लाइ था कनि, उनखे राज़ी करण लाइ कनि, उनखे ख़ुशि करण लाइ था कनि, उनजी बंदगी लाइ कनि था। वरी उहो मामिलो जेको आहे त रब इंसान जे विच जो आहे। तंहिंजे करे कंहिं बि माण्हूअ खे, हिन धरतीअ जे माण्हू खे, ख़ासि करे जेके हिन मुल्क में रहनि था, हिक ॿिए जे पर्सनल मामलनि में तव्हां टंग अड़ायो था, या टंग अड़ाइणु छॾे ॾियो। केरु माण्हू कहिड़े नमूने सां रब खे राज़ी करणु चाहे थो, कीअं उनजी बंदगी करणु चाहे थो, इहो रब ऐं अलाह ऐं माण्हू जे विच जो रस्तो आहे। महिरबानी करे उनजे विच में न अचो। ईंदड़ आचर ते वरी पाण हिन खां मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं तव्हां सोचो।